या मोहम्मद मदद करण नाजायज हराम, या अली मदद करण नाजायज हराम, या पीरान पीर मदद चवण नाजायज हराम। कुरान मजीद असांखे मनो कयो ला यस्तजीब लहुम इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआइहिम गाफ़िलून। अल्लाह फरमाए तो ओ मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम के मदद लाए सदण वारो वो तांजो सद बुधी न दो सके, शो तो वो पंजे रोज़े अदार में गुंबदे खज़रा में मदीने शरीफ में पांजी तुरबत में आराम पजीरा हो हज़रत अली के मदद लाए सदण वारो। हज़रत अली तहांजी मदद न थो करे सके, शो तो वो शाह नजफ में इराक में पांजी तुरबत में आराम पजीरा और पीरान पीर के मदद लाए सदण वारो। पीरान पीर हाँ बगदाद में पांजी तुरबत में आराम पजीरा और सेवण वारे बुजुर्ग कलंदर लाल शहबाद के सदण वारो। साईं पांजी तुरबत में पांजी कबर में दरगाह में आराम पजीरा और साईं अब्दुल लतीफ शाह पिटाई के सदण वारो। साईं बिट में पांजी तुरबत में आराम पजीरा। रब फरमाए तो वहुवा माकुम ऐनमा कुंतुम, जाते काथे जेकॾहिं तव्हां सां गॾु आदम अल्लाह जी ज़ाता नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तव्हां खां लुकी वारी साह वारी लग परे आ, मां अञा वेझो ऐं क़रीब आया। अल्लाह फरमायो जाते भी आयो माई अल्लाह तव्हां सां कठो ई कठो आ। तव्हां बाराड़ीअ में हो त बाराड़ीअ में मां तव्हां सां गॾु, तव्हां शहर में त शहर में मां तव्हां सां गॾु, तव्हां रेगिस्तानी इलाके में त मां रेगिस्तानी इलाके में तव्हां सां गॾु, तव्हां जाबुल इलाके में त मां जाबुल इलाके में तव्हां सां गॾु, तव्हां समुंड में त समुंड में मां तव्हां सां गॾु आहियां, तव्हां जंगल में त मां जंगल में तव्हां सां गॾु, तव्हां बरपट बयाबान में त मां बरपट बयाबान में तव्हां सां गॾु, तव्हां भिटुनि ते त मां भिटुनि ते तव्हां सां गॾु। अल्लाह फरमायो तव्हां हिकिड़ा हो त ॿियो तव्हां सां मां गॾु आहियां, तव्हां ॿ ॼणा हो त टियों मां तव्हां सां गॾु आहियां, तव्हां टे ॼणा हो त चौथों मां तव्हां सां गॾु आहियां। रब फरमाए तो जाते भी का तकलीफ अचेव का परेशानी अचेव उजीब दावत दाई दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। वडे आवाज सां ईमानी जज्बे सां जाते काथे गॾु केरु, जाते काथे मददगार केरु। अजीजो वरी जे इहा तौहीद दा बयान कयूं त पोइ फतवाऊं थी लॻनि त हे वहाबी नबीअ खे नथा मञनि।